माल जो ढक अंग्रेजी में एनिमल पाउंड अहिड़ी जगह जिते बेवाहो चौपायो माल ओसी ताईं वाड़ियो वञे जेसी ताईं को संदसि मालिक ज़ाहिर थिए या मालिकी करे। उनखे माल जो ढक चइबो आहे। सिंध में बरतानवी राज ऐं पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ बि अटकल 1980 वारे ॾहाके ताईं सरकारी सतह ते तहलके हेडक्वार्टर शहरनि या अहम शहरनि ऐं ॻोठनि में माल जा ढक हूंदा हुआ। उन्हनि ढकनि में पोख जी भेल कंदड़ बेवाहो माल वाड़ियो वेंदो हो ऐं ओसी ताईं वाड़ियल रहंदो हो जेसि ताईं उन जी मालिकी थिए। माल जे ढक ते माण्हू मुक़ररु हूंदो हो जंहिंखे ढक मुंशी सॾियो वेंदो हुयो, जेको माल जे ढक जी उगाड़ी कंदो हो। जंहिंजो माल ढक में हूंदो हो सो छॾाइण ईंदो हो त मुंशी खां माल पारां भेल करण ऐं माल खे चारो गाह खाराइण जा पैसा वसूल करे माल वापसि कंदो हो। हाणे माल जे ढक जो रवाज घटिजी वियो आहे। जॾहिं त 3 हफ़्तनि ताईं माल जो को बि मालिक न थींदो हो त पोइ उहो माल मार्केट में वञी खपाइबो या विकिरो कयो वेंदो हो।